कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ई ब्लॉक के मुतासिर ॻोठाणनि मुतालबनि जी मञता लाइ 19 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। एहतजाजी कैंप ते सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त अॻवाननि शिरकत कई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिब उन मौक़े ते SUP के मरकज़ी नायब सदर एजाज़ सामटियो, क़ौमपरस्त अॻवान इदरीस चांडियो, ख़ुदादीनो शाह, अल्ताफ़ मेमण ॿियनि चयो त सिंध हुकूमत जो को बि चूंडियल नुमाइंदो कैंप ते नाहे पहुतो। PP जा मक़ामी अॻवान लैंड माफ़िया जा माण्हू आहिनि जेके ग़लति रिपोर्ट अॻिते ॾेई सिंध हुकूमत खे गुमराह करे रहिया आहिनि। ही ज़मीन कंहिं बि बिल्डर जी नाहे, ही ज़मीन असां ॻोठाणनि जी आहे। हुननि चयो त PP वारनि खे 15 साल पूरा थियण वारा आहिनि। उन्हनि खे सोचणु घुरिजे त सिंधी माण्हू हमेशह PP जी ताक़त रहियो आहे। सिंध जी कुंड मां बेरोज़गार नौजवान ऐं लॾ पलाण करे ईंदड़ सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾियणु ऐं सिंधी आबादियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हुननि चयो त PP हिन महल मामलनि ते ध्यानु न ॾिनो त मुस्तक़बिल में पीपल्स पार्टी बर्बाद थी वेंदी। ॾिसो ही सम्झंदो त पीपल्स पार्टी जी बेहसी आहे ऐं पंहिंजे माण्हुनि सां लाथलकी इहो सम्झंदो तमामु वॾो गुनाह आहे। छाकाणि त पीपल्स पार्टी माण्हुनि खे कराची में सिंधी माण्हुनि सपोर्ट कई आहे, हिन आबिदनि सपोर्ट कई आहे, हिननि ॻोठनि सपोर्ट कई आहे। पर सम्झ में नथो अचे त पीपल्स पार्टी कंहिंजे चवण ते कंहिंजे प्रेशर में अची ऐं पंहिंजे माण्हू खे उन्हनि तंग करणु शुरू कया ऐं एॾो वॾो ड्रिगो टाइम थियो आहे। अॼु ॾींहं ताईं पीपल्स पार्टी सरकार उन ऑफिसरनि खां को पुछाणो न कयो आहे। हिन ॻोठ ते गाज़ी ॻोठ ते जेको हमिलो थियो आहे उन जी शदीद मज़म्मत थो कयां। सिंधी आबादियुनि ते हमिलो, सो बि कराची में हमिलो, इहो मैसेज वञे थो त छा कराची जेका विदाउट सिंधी हूंदी, सिंध जो कैपिटल आहे ऐं उन में कराची जी आबादी न थिए, सो बि ठहियल ठुकियल घरनि खे आबादियुनि खे ड्राथो वञे, इहो रवैयो मज़म्मत जोॻो आहे। सियाण ॻाल्हि इहा आहे त कराची जे सिंधियुनि सां ज़ुल्म जेके आहिनि से त जॾहिं खां कराची जो बुनियादु रखियो आहे उन वक़्त खां वठी इहे ज़ुल्म शुरू आहिनि। पर हाणे ही बाज़ीकरी में हिन जी इंतिहा थी वई आहे। सो जेके बि कराची जूं ज़मीनूं आहिनि उहे बिल्डरनि खे घर वेठे ॾेई जाली अलाटमेंट, कोड़ी अलाटमेंट जे ज़रिए उन्हनि ज़मीननि ते जेका ॻोठनि जी ज़मीन आहे, जेका हितां जे मक़ामी माण्हुनि जूं ज़मीन आहे, उन्हनि सभिनी ते हिकिड़ी जलगार आहे असांजे ज़मीन ते, असांजे ॻोठनि ते, असांजे सॼो उन जो सिलसिलो आहे। जेसिताईं कमेटियूं तव्हां पिया ज़िक्र कयो त कमेटियूं ठहियूं आहिनि, अॼु ताईं कोन को जॾहिं पोइ इशू उभरंदो आहे उनखे दॿाइण जे लाइ करे गवर्नमेंट कमेटियूं ठाहींदी आहे।